कई यात्रा करण जे लाइ प्रोग्राम ठाहियो त हू पंहिंजो ईअं मुख़्तलिफ़ जेको टूर हो उहो कंदो हेसि ताईं पए थो। असां हिंदू मज़हब जे माण्हुनि जे लाइ इहो लाज़मी आहे त असां जेकॾहिं हिंगलाज यात्रा ते वञूं था त पहिरीं असांजे लाइ इहो ज़रूरी आहे, तमामु ज़रूरी आहे त ठटे मकली जे मोड़ ते शिंग भवानी आश्रम आहे। पहिरीं असांखे हिते यात्रा करणी आहे, हिते इन जो दर्शन करे पोइ अॻिते वधिणो आहे, उनखां पोइ असांखे हिंगलाज यात्रा करणी आहे। मीरपुर बठोरे जो इलाइक़ो रूहानी इल्म ऐं फैज़ जे हवाले सां घणो मशहूरु इलाइक़ो रहियो आहे। हिन शहर जे पासे में मियो अब्दुल्लाह जो मक़बरो बि क़ाइमु आहे, जंहिं बाबति चयो वञे थो त हू शाह अब्दुल करीम बुलड़ी वारे जो ख़लीफ़ो हो ऐं हिते ई संदसि मकतब बि क़ाइमु थियलु हूंदो हो, जिते मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी जे ख़ानदान जे ॿिनि फ़र्दनि जूं क़बरूं बि तारीख़ जी यादगिरी ॾियारीनि थियूं। उनखां सवाइ हिते ई ॻोठ रसूल बख़्श तालाणी वटि शाह अब्दुल करीम बुलड़ी वारे जे हिकु ॿिए ख़लीफ़े दरवेश अहमद रूंझे जी आख़िरी आरामगाह जो ॾस बि मिले थो, पर माण्हुनि जी तारीख़ सां दिलचस्पी न हुजण जे करे उन दरवेश जी क़बर जी का पकी निशानदही नथी थिए। मियां अब्दुल्ला जो जेको मक़बरो आहे, मियां अब्दुल्ला या मियो अब्दुल्ला, असां वटि महरूफ़ मियो अब्दुल्ला आहे ऐं इहो असुल में साईं ख़लीफ़े साईं शाह अब्दुल करीम बुलड़ी वारे बुज़ुर्ग जो ख़लीफ़ो हो ऐं अहमद रूंझो बि उनजो ख़लीफ़ो हो। ऐं पोइ उतां कंहिं ॻाल्हि जे करे साईं खां जी वफ़ात खां पोइ ऐं लॾे अची हिते बठोरे में रहिया ऐं हिते अची हिते हिकिड़ो बुज़ुर्ग हो, उते अची हिते बाग़ हो, उते वेठो हूंदो हो ऐं उते माना अलाह जो ज़िक्र अज़कार कंदो हो ऐं पासे में आसार आहिनि संदसि मकतब जा, उते ॿार बि पढ़ाईंदो हो ऐं मस्जिद शरीफ़ बि हुई। पोइ जॾहिं पाण ऐं हिते हिकिड़ो बुज़ुर्ग हो, यूसुफ नाले बुज़ुर्ग हो, उन ते मक़बरो बि इहो पाण अॾायाईं। इहे वॾा ॻाल्हियूं कंदा त इहो मक़बरो संदसि ई ठारायल आहे। इहो ई सबबु आहे जो संदसि मज़ार जेका आहे सा इहो विच ते न आहे बल्कि साइड में आहे। ऐं जेके पोयां मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी ख़ानदान जे बुज़ुर्गनि जूं ॿ क़बरूं असां वॾनि खां ॿुधो त इहे मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी बुज़ुर्ग जे मियां अब्दुल्ला जो जेको मक़बरो आहे जिते उते हिकिड़ी ॿी क़बर बि आहे मखदूम अब्दुल समद जी। जी हा, मखदूम अब्दुल समद केरु हो? हा, मखदूम अब्दुल समद बिन मोहम्मद मुकीम नौरंगज़ादो, इहो नौरंगज़ादा हिकिड़ो आलिम हो। तव्हां इहो ॾिसंदा जेको बम्बई जो अवाइली छापो शाइर जो रिसाले जो शागिर्द थियो आहे उन में लिखियलु आहे ऐं त मखदूम त हीउ रिसालो हिननि जायुनि तां मिली सघंदो। उन में हिकिड़ो पोकरदास सखर वारो, ॿियो मौलवी मोहम्मद अज़ीब जो कुतुबखानो, टियों मखदूम अब्दुल समद बिन मोहम्मद मुकीम नौरंगज़ादा। मखदूम अब्दुल समद न सिर्फ़ु हिकिड़ो वॾो पाण आलिम हो पर साॻे वक़्तु ऐं मुतरजम बि हो ऐं शाइर बि हो ऐं उनखां सवाइ पब्लिशर बि हो। मीरपुर बठोरे जे ई भरिसां ख़ैरशाह लकियारी नाले बुज़ुर्ग जी चौकंडी बि मौजूदु आहे, जिते पिणु कंहिं पुराणे शहर जा आसार मिलनि था। उनखां सवाइ ॻोठ रईस अला बख़्श ख़ान ज़ऊर जे भरिसां शाह निज़ाम औलिया जी क़बर बि मिले थी, जंहिं बाबति सिंध जी तारीख़ जे मुहक़िक़ डॉक्टर नबी बख़्श ख़ान बलोच तहक़ीक़ करे पंहिंजी हिकु राय क़ाइमु कई हुई। हिन इलाइक़े में खोरवाह रोड ते हिकु बुज़ुर्ग शाह मोहम्मद जीलानी जो मक़बरो बि क़ाइमु आहे, जॾहिं त सिंध जे हिकु मशहूरु शाइर अलन शाह जी चौकुंडी बि उन मक़बरे वटि मौजूदु आहे, जेके शख़्सियतूं बि तारीख़ में पंहिंजी हिकु अलॻि सुञाणप रखनि थियूं। ॻोठ आहे रईस लाल बख़्श जो जेको पीर बख़्श हुन पंहिंजे नाले सां पीर बख़्श ज़ौर जो ॻोठ, पोइ उनखां पोइ रईस लाल बख़्श नाले सां सॼो। उन जे ॻोठ जे पोइ साइड ते हिकिड़ी क़बर मिले थी शाह निदाम जे नाले सां, त उते सॾिबा आहिनि शाह निदाम। पोइ उहा क़बर उते हलंदी हुन ज़िक्र आयो, पोइ असां वियासीं उते हुनजा फ़ोटो वोटो कढिया हुआसीं ऐं उन खां पोयां पोइ वरी डॉक्टर नबी बख़्श ख़ान बलोच हिते मूं वटि ईंदो हो, ईअं ई कचहरी ते हर हफ़्ते 15 ॾींहं हिते कचहरी ते मूं वटि ईंदो हुयो। पोइ उन सां मूं इहो ज़िक्र कयो, उन चयो त हाणे इहा जेका आहे असां हलंदासूं ऐं हली हिन शइ खे ॾिसंदासूं। पोइ डॉक्टर साहिबु उते हलियो, जॾहिं त उन टाइम ते उन पाणी हो, हालांकि गोॾे जेतिरो पाणी उनजो उन ॻोठ खां उहो जाॻे पाणी मां उन ते मज़ार ताईं आयो, उते हलियो। पोइ उहो ॾिसी पोइ वरी उतां वियो,
पोइ हुन ते हिकिड़ो मज़मून लिखियो डॉक्टर साहिबु, पोइ सॼो मज़मून लिखी पोइ वरी बि मूंखे सॾाई त चए भाई हीअ जेको मूं लिखियो आहे हाणे तव्हां हीअ ॾिसो हुन में कुझु के हुजनि उन्हनि जी निशानदेही मूंखे करे ॾियो, कहिड़े तरफ़ खां आहे, घणा किलोमीटर आहे, त जीअं तो ॻाल्हि हिकिड़ी सही सही हुजे, को धुके वारो कमु न थिए इहो। पोइ डॉक्टर साहिबु पुराणियूं तारीख़ूं कढियूं, उन में कढी पोइ गुलशन ऐं उर्दू उनजो किताबु आहे जंहिंमें डॉक्टर साहिब जा उर्दू में मकाला लिखिया विया आहिनि, उहो किताबु उन में इहो छपियो मज़मून शाह निज़ाम जे नाले सां। पोइ शाह निज़ाम जे नाले सां उन लिखियो त शाह निज़ाम हिते ठटे में को आयल आहे हिकिड़ो ॿ दफ़ा, पोइ हुते उनजा काफ़ी मुरीद हुआ। पोइ उहे मुरीद जेके हुआ या उनजो मोतक़िद हुआ, उन्हनि मां हीअ लॻे थो त हिकिड़ो उनजो मोतक़िद हो या उनजो मुरीद हो जेको वफ़ात खां पोयां पोइ हुन पंहिंजे पोयनि खे चयो की त उनजे पासे तां शाह निज़ाम जो नालो लिखियलु आहे। जॾहिं त डॉक्टर साहिब जो चवणु हो त जेकॾहिं शाह निज़ाम जी पंहिंजी हुजे हा मज़ार या पंहिंजी क़बर हुजे हा त उनजे सेरांदी खां इहो नालो हुनजो लिखियलु हुजे हा, पासे तां कोन हुजे हा। जॾहिं त हिनखे इहो नालो पासे तां लिखियलु आहे, पोइ हाणे उन में बुज़ुर्ग जेको